कराची के बचायो, कराची के बचायो। नाले वारे मौक़िफ़ लेखक ऐं मुसनिफ़ गुल हसन कलमती जी हयाती बचाइण लाइ एक्शन कमेटी अॼु रैली कढी आहे, जंहिंमें औरतुनि, ॿारनि ऐं सियासी समाजी कारकुन वॾे पैमाने ते शिरकत कई आहे। अचो त इन सिलसिले में अॻवान सां ॻाल्हायूं त हू गुल हसन कलमती जे इलाज जे सिलसिले में छा करणु चाहिनि था ऐं हुनजो चवणु छा आहे। जे असांजो एहतिजाज जो मक़सदु इहा आहे त जीअं गुल हसन ज़ेर इलाज आहे डाऊ हॉस्पिटल में सिंध हुकूमत जे तरफ़ां, पर मलीर ऐं सिंध जे अंदरि हिन पब्लिक हिन आवाम जे अंदरि जेकी हिकिड़ी परेशानी जो आलम आहे, जी हिननि मुतालबो कयो त परॾे मां हुनजो इलाज करायो वञे। गुल हसन कलमती लाइ हिकिड़ी डिमांड आहे जेका उन ॾींहुं बि कई, असीं अॼु बि कयूं था त गुल हसन कलमती मलीर समेत पूरी सिंध जो जेको सो असासो आहे, सिंध समेत सॼी दुनिया में जेके रहंदड़ सिंधी माण्हू जेका अदब सां तालुक़ु रखनि था उनजो असासो आहे। ऐं गुल हसन कलमती जहिड़े बहितरीनु माण्हू खे हिन पाकिस्तान जी जेका असां वटि जेका इस्पताल उन मां कढी करे ॿाहिरि जेके मुल्क में जेके बहितरीनु जिते असांजा वज़ीर मिनिस्टर ऐं जिते सियासतदान जेके पंहिंजे पुटनि जो पंहिंजी फैमिली जो इलाजु कराइनि था, गुल हसन कलमती जो हुते इलाजु करायो वञे ऐं सरकारी सतह ते इलाजु करायो वञे। छो जो गुल हसन कलमती असां सिंधी माण्हुनि जी दिलनि में वसे थो, मलीर वासियुनि जी दिलनि में वसे थो। गुल हसन कलमती नाम है वफा का। जब सिंधी मीडियम ने गुल हसन कलमती को बोलना और लिखना सिखाया तो कलमती ने वफा का शानदार मुजाहरा करते हुए सिंध सरज़मीन और सिंधी लोगों का हक़ जो है ना भरपूर अदा किया। लेकिन अफसोस का मकाम है कि आज हम सड़कों पर निकले हैं एक ऐसी हस्ती के लिए, एक ऐसे मर्द मुजाहिद के लिए जिन्होंने सिंध के लिए अपना सब कुछ कुर्बान किया, और उसकी इलाज के लिए हम आज गलियों में, रोडों में पड़े हैं, सरकार से इल्तिजा कर रहे हैं कि उसका इलाज किया जाए। सामी मेमन, KTN न्यूज़, मलीर।